अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में बलिकार और यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सीज़ फायर पाकिस्तान और इंडिया जे विच में हिकिड़ो फर्म थी वियो। अॼु DGMOs जी बि जेका मतिलबु पंहिंजी हॉटलाइन ते गुफ़्तगू थी, उन में इहा ॻाल्हि यकीन दयानी कई वई त भई सीज़ फायर बरक़रार रहंदो, पर सेकेंड राउंड ऑफ टॉक्स कॾहिं था थियनि, छा था थियनि, उहा अञा ताईं का ख़बर नाहे। पाकिस्तान त तजवीज़ कई आहे त भई सेकेंड राउंड ऑफ टॉक्स जेके बि थियनि उहे न्यूट्रल वेन्यू ते थियनि, पर अॼु ख्वाजा आसिफ़ साहब बि चयो त अगरि हाणे टॉक्स थिया त उहे टॉक्स जेके आहिनि कश्मीर, टेररिज़म ऐं इंडस वाटर ट्रीटी ते थींदा। ॾिसो, ॻाल्हि इहा सुठी ॻाल्हि, डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन्स मतिलबु फ़ौजी एहलकारनि मिलिट्री ऑफिशल्स ॻाल्हायो आहे पाण में, ऐं सीज़ फायर बरक़रार रखण जो फ़ैसिलो थियो आहे त शहरियुनि ते ऐं ॿियनि जायुनि ते हमला न थींदा। उमेद त ही बरक़रार रहे ऐं फर्दर टॉक्स ज़ाहिर पहिरीं बि उते हो त ही के ॿिए हंधि थी सघे थो, न हू इस्लामाबाद ईंदा न असां दिल्ली वेंदा, त कतर या UAE या जिथे बि मुनासिबु हूंदो। ॾिसो, ख्वाजा आसिफ़ साहिबु जेको एजेंडा ॿुधाए पियो उन ॿ ॻाल्हियूं त ठीकु, त कश्मीर आहे ज़ाहिर पाकिस्तान जो इशू, ऐं टेररिज़म जेको आहे हू बि क्लेम कनि था त हुननि लाइ मसइलो आहे, असांजो बि मसइलो आहे त असीं सम्झूं था त इंडियन स्पॉन्सर्ड हिते टेररिज़म थिए थो। सो मुंहिंजे ख़्याल हीउ हिकिड़ो कॉमन मुद्दो आहे, हिकिड़ो ॿिन्ही जे लाइ मसइलो आहे त भई ॻाल्हाए वठनि। कश्मीर ऑफकोर्स, लेकिन इंडस वाटर ट्रीटी ते छा ॻाल्हाए पियो, त हिकिड़ो तय थियल मुआहिदो आहे, उन ते रीनेगोशिएट त मुंहिंजे ख़्याल त असांखे करणु खपे। हीअ त खुदि सीज़ फायर जॾहिं जेको हुन पहिरीं जेको चइबो आबी जंग शुरू कई हुई इंडिया, ऐं पोइ हुन खां पोइ हू गोलाबारी वारी जंग शुरू थी वई ॿिन्ही पासनि खां, त जॾहिं सीज़ फायर थियो आहे त हुनखे शयुनि खे सीज़ फायर जो मतिलबु इहो त एज़ वर त हुनखे इंडिया खे हू जेको सस्पेंड कयल आहे हुन इंडस वाटर ट्रीटी खे, उनखे ख़ुदि उनखे रिस्टोर करे छॾणु खपे। मतिलबु जीअं हुआसीं तीअं मतिलबु बिज़नेस एज़ यूजुअल करणु खपे न। लेकिन बहरहाल ॻाल्हियूं थियनि थियूं। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त दुनिया त हर को प्रिडिक्ट करे पियो सघे, काफ़ी सालनि खां ई ॻाल्हि थींदी त दुनिया में तब्दीलियूं त ईंदियूं। हाणे हिकु नजूमियन कोन पिया कयूं, ज़ाहिर त यूनिपोलर वर्ल्ड यानी हिकिड़ो अमेरिका बहादुर सां ही दुनिया न हलंदी, ऐं चाइना ऐं रशिया जीअं इमर्ज कयो पियो हुननि, उहो हिकिड़ी सिरतयाल तब्दीली त ईंदी। हाणे की पूरी ग्लोबल पॉलिटिक्स चेंज थिए पई, उनजा असरात आहिनि। पोइ ट्रंप अची वियो, ट्रंप जा पंहिंजा मामलात, लेकिन हिन में ही जेको पाकिस्तान इंडिया जो मामिलो हो, ज़ाहिर हिन में हिकिड़ो रीजनल पावर इंडिया, हुनखे इहो ख्वाहिश हुई या हुनखे अमेरिका या यूरोप जी जो आसरो हो त हू हिकिड़ो ग्लोबल पावर थी उभरे, जीअं हू चाइना खे मुंहुं ॾेई सघे। हाणे ग्लोबल मार्केट इकनॉमी मईशत जे हिसाब सां त, छाकाणि त हुन वटि हिकिड़ी वॾी मार्केट आहे, वॾी आबादी आहे, परचेज़िंग पावर आहे, उन हिसाब सां त ठीकु। पर हुन सोचियो त आऊं रशियन उहो मिज़ाइल, उहो जेको रेडार्स आहे, छा हो S-400 वठी छॾींदसि, या हिकिड़ा जेके आहिनि आऊं T-20 जेके आहिनि राइफल जहाज़ वठी वठंदसि, तंहिंजे करे आऊं जेको आहे उहो चाइना ऐं सॼी पर आऊं अमेरिका ऐं हुन लिस्ट में अची ईंदसि। त हीअ त हिकिड़ी ख़ुशफ़हमी हुई जेका हिननि ॾींहंनि में पूरी थी वई कि सो बहरहाल उहो जेको गुज़री वियो। हाणे हिन सिचुएशन में इंडिया आइसोलेट थियो आहे। मुंहिंजो ख़्याल आहे त इंडिया खे जिन्हनि बि आसरो ॾिनो हो, जेके बि आसरा ॾिना विया हुआ, उहे आसरा ग़लति साबित थिया। पंहिंजूं कैलकुलेशन्स हुयूं त असां एतिरा, पंहिंजी कैलकुलेशन्स बि ग़लति साबित थियूं। अगरि कैलकुलेशन हुयूं त बिल्कुलु ई जेको आहे उहो जेके चइजे त हिकिड़ी ख़ुशफ़हमी ते ॿधल कैलकुलेशन हुई, को ऑब्जेक्टिव कैलकुलेशन हुई कोन। हू चाइनीज़ इक्विपमेंट खे या जेको असांजी प्रोफेशनलिज़म आहे आर्मी जी, शायदि उनखे अंडरस्टिमेट कयो वेठा। कॾहिं हूंदा न माण्हू बार बार साॻी बड़कूं हणी हणी पाण बि कन्विंस थी वेंदो आहे त ईअं आहे, असीं आहियूं। पोइ हू एतिरो हूंदो कोन्हे। रियलिटी में जॾहिं ईंदी आहे, रियलिटी चेक जॾहिं ईंदो आहे त मसइलो थी पवंदो। ॾिसो, डोनाल्ड ट्रंप या अमेरिका जंहिंखे बि चओ तव्हां, ज़ाहिर अमेरिकन प्रेसिडेंट आहे,
हू रीअलाइनमेंट त दुनिया में करे पियो, पंहिंजे नई केमिस्ट्री ऐं इक्वेशन्स ठाहे पियो। हुनजो जेको रिवायती हलीफ़ या इतिहाद हो उहो यूरोप हो, त भई असां फ्री वर्ल्ड जा दुनिया जा माण्हू आहियूं, जमहूरियत पसंदि आहियूं, गोरा आहियूं, घणे भाङे अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा फ़ाइदो आहियूं, वठंदा रहिया अमेरिका जो हू वठंदा रहिया, ही ॾींदा रहिया, जेको थींदो रहियो, ही नेटो ऐं ही सॼो जेको। ऐं सम्झो त डोनाल्ड ट्रंप हिकिड़ी बेसिक चेंज आणे पियो। हू यूरोप ठीकु आहे, लेकिन हू जेको हुनजा कॉम्पिटिटर ॿ सुपर पावर्स आहिनि दुनिया में, हू प्यूटन सां रशिया सां मामलात करे पियो ऐं हू प्रेसिडेंट शी चाइना सां मुज़ाकरात करे पियो। हाणे तव्हां ॾिसो त हू जेको वॾो टैरिफ जो हिकिड़ो वॾो ममड़ मतो हो, अॼु जेनेवा में टॉक्स थी वियूं आहिनि ऐं ठक ठक करे ॿई भाउ थी विया, चाइना अमेरिका। त जेके इहे ॻाल्हियूं हलनि पियूं त असां एप्पल वारा पंहिंजी प्रोडक्शन जेको आहे हू सॼी इंडिया ऐं वियतनाम खणी वेंदा, त हाणे ज़रूरत न अथनि। त हिन सूरत हाल में अगरि चाइना अमेरिका खे हाणे उहे अमेरिका खे हुनखे तबाह न करिणो आहे, मतिलबु तबाह सां मुराद इहा त हुनखे सोड़ो न करिणो आहे, रशिया खे बि गॾु खणी हलणो आहे, त इंडिया जी हिन ख़िते में उहा यूटिलिटी त नथी ठहे न, पोइ सफ़ा नथी ठहे। ठहे थी, मार्केट आहे, ठीकु आहे, मार्केट आहे, ऐं सुभाणे चाइना खे बि सफ़ा फ्री हैंड त नथो ॾेई सघे अमेरिका, पर ओतिरी जेका ज़रूरत आहे हुई या ओतिरी यूटिलिटी त इंडिया जी नथी रहे न। ही इज़ मेकिंग सम, हू जेको ट्रंप हो, ट्रंप कुझु बि करे सघे थो। तव्हां ॾिसो त मतिलबु हमास सां एग्ज़ैक्टली गॾु वेही रहियो आहे। जी हा, जी हा, हमास उनजे ख़ुशाइन हिकिड़ो हुन में अमेरिकन सिटीज़न खे बि रिलीज़ कयो आहे, स्टेटमेंट जारी कई आहे, छॾायो न, हा, त ट्रंप जे अचण जे करे असां कयो। त मतिलबु इहो ज़ाहिर, हाणे त अमेरिकन मीडिया, न्यूयॉर्क टाइम्स ऐं ॿिया लिखनि पिया त इज़राइल ख़ुशि अमेरिका मां न आहे, डोनाल्ड ट्रंप मां, डोनाल्ड ट्रंप इज़राइल मां ही जेको हू करे पियो नसलकशी, इन मां ख़ुशि कोन्हे। हींअर मूं हिकिड़ी स्लाइड ॾिठी क्लिप, शायदि न्यूयॉर्क टाइम्स जी अलाए कंहिंजी, जंहिंमें नेतन्याहू जो, इज़राइली प्राइम मिनिस्टर जो बयानु हो त असांखे पंहिंजो जेको डिफेंस सिस्टम आहे, मिलिट्री इक्विपमेंट्स, उनजी सॼी रिलायंस या भरोसो जेको आहे अमेरिका ते न करणु खपे। माना इहा ॻाल्हि इज़राइल चए, ऐं अमेरिका हमास सां जेके हू टेररिस्ट ऑर्गेनाइज़ेशन चए थो, हुन सां डायरेक्ट वेही नेगोसिएशन्स करे। ही त हिन दुनिया जा नंढा नंढा मौज़ा आहिनि, पाण ॾिसूं पिया। ईरान सां ॻाल्हियूं अॻिते वधनि पियूं अमेरिका जूं, त पोइ इसराइल जी यूटिलिटी बि घटिजी वञे थी, पोइ त इज़राइल जी यूटिलिटी बि उहे नथी रहे। अच्छा, इज़राइल जॾहिं ईरान ही सॼो तव्हां मामला ठीकु कयो पिया, चाइना सां मामला ठीकु कयो पिया, त पोइ इंडिया इज़राइल जी उहा यूटिलिटी नथी रहे जेतिरी रहंदी। ईअं न आहे त न ख़तमु थी वेंदी, एग्ज़ैक्टली, अमेरिका हुननि जो इतिहादी त रहंदो। सो इन सॼे जॾहिं ग्लोबल पर्सपेक्टिव में पाण ॾिसूं था त पोइ लॻे थो त इंडिया सां हथु थी वियो। जी कॉल हिन सां गॾु अब्दुल हकीम घुमण टिकराटू मां। जी घुमण साहब, छा चवणु चाहींदा? असांजे अली क़ारी साहब खे सलाम। असांजे अली क़ारी साहब खां इहो सुवालु आहे त मोदी साहिबु पाकिस्तान ते हमिलो बि करायो, पोइ शिकस्त बि खाधे, मोदी खे कहिड़ो फ़ाइदो मिलियो? असांजो इहो अर्ज़ु आहे त DGMO जी मुलाक़ात थियणी उहा बि कोन थी, ऐं अमेरिका पहिरीं चयो त मुंहिंजो कुझु कोन थो वञे, इंडिया पाकिस्तान जे हाणे वरी उहो विच में टपरी पियो। ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉल अनवर ख़ालिद सुमरो सेवण मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? जी काई साहब ऐं यासर साहब, अस्सलाम वालेकुम। काई साहब, सवाल इहो आहे त जॾहिं इंडिया ऐं चाइना जी जंग 1962 में 1962 में लॻी, तॾहिं नेहरू साहब जी हुकूमत जो ज़वाल शुरू थी चुको हो। ठीकु आहे सर, हाणे उन में चाइना जेको उन्हनि खे रगड़ो ॾिनो आहे उहा हिनखे ख़बर आहे। ठीकु आहे, वरी उन खां पोइ रिपीटेशन थी आहे 2025 वारो जेको असांजी पाक फौज जवाबी हमिलो कयो। पाक फौज सब्र ऐं तहमुल सां अहिड़ो ॾिनो जो 5 राफेल किराया, S-400, 80 ड्रोन्स, ऐं इंडिया जी जेका स्टॉक एक्सचेंज आहे 2 ॾींहंनि में उनजो नुक़सानु थियो आहे $83 बिलियन। असले जो नुक़सानु 5 खां 10 बिलियन डॉलर थियो। मां हिकु रिपोर्ट पई ठीकु जर्मन चैनल जे रिपोर्टर पे मुताबिक़ त उन नुक़सान खे बिलट स्ट्रीक चवंदा आहिनि। ॿियो वरी सर ठीकु आहे साईं, ॿियो बि कॉल जावेद समो नगर पाक मां। जी समो साहब, छा चवणु चाहींदा? साईं, हाणे जेका रिसेंटली पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में जेका जंगी सूरताल पैदा थी,
ऐं उन में पाकिस्तान खे जेका आहे वाज़े बरतरी हासिल थी आहे ऐं उनखे सॼी दुनिया तस्लीम कोन करे रही आहे। तव्हांजे ख़्याल में ईंदड़ वक़्त में उन जा जेका आहिनि रीजनल ऐं ग्लोबल स्टैंडिंग ते कहिड़ा असरात मुरतब थींदा? ठीकु आहे सही घुमर साहब त चयो त DGMO जी मुलाक़ात सही हॉटलाइन ते ॻाल्हि ॿोल थियणी थी वई आहे, फ़ोन ते थियणी थी वई आहे। बाक़ी बीजेपी खे नुक़सान त पियो आहे, बाक़ी बीजेपी खे नुक़सान त पियो आहे उते। हा उन ते त पोइ था अचूं। पोइ सुमरो साहब जेके हिकिड़ी तारीख़ ॿुधाइनि पिया, बिल्कुलु सही पिया ॿुधाइनि तारीख़, ऐं ज़ाहिर आहे इन जो असरु त पवंदो। समो साहब चवनि था त वेस्ट न पियो मञे पाकिस्तान जी बरतरी, इहे त साईं न न न साईं चयो त बरतरी थी आहे पाकिस्तान जी, त हाणे हिन जो ग्लोबल स्ट्रेटजीज़ ते कहिड़ा फ़र्क़ु पवंदा? ॾिसो हिन जी का को ईअं को हू त विक्ट्री स्टैंड त कोन थिए थो, मतिलबु हाणे हुनजा ज़ाहिर आहे हिकिड़ो त इक्विपमेंट मार्केटिंग थी वई, त चाइनीज़ इक्विपमेंट जी तमामु घणी मार्केटिंग बि थी वई। इहो तय थियो त पाकिस्तान खे हीअ जेको इंडिया हिकिड़ो पंहिंजो परसेप्शन ठाहियो पिए हिकिड़ो त भई असां जॉइंट आहियूं, असीं पाकिस्तान खे जेॾीमहिल वणे मरोड़े वठंदासीं, हीअं कंदासीं, त उहो जॾहिं टुटे थी त पाकिस्तान जी मिलिट्रीली ऐं उहे हिकिड़ी एज़ अ प्रोफेशनल डिफेंस स्ट्रक्चर जे हिसाब सां त पाकिस्तान जी अहमियत ऐं मंज़िलत वधे थी। लेकिन हिन खां वधीक इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी सिचुएशन में जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया, इम्पोर्टेंट त सभी इम्पोर्टेंट आहिनि, लेकिन तव्हां जेकी ॻाल्हि पिया कयो त हिनजो इम्पैक्ट असां ते बि पवंदा, पर इंडिया ते बि पवनि पिया। इंडिया ते हिकिड़ो ग्लोबल इम्पैक्ट आयो आहे। अॼु ट्रम्प साहिबु चए पियो, हाणे वरी चए थो न भले पाण में ॻाल्हाए वठनि, बायलेटरल टॉक्स। ट्रम्प न चयो, हुन चयो आहे मार्को रूबियो सेक्रेटरी स्टेट। त हाणे थोरो थोरो इंडिया बि चयो हूंदो न भई यार तव्हां किथे विच में टिपो था ॾियो। एग्ज़ैक्टली। ऐं वरी पोइ ट्रम्प चयो आयो त आउं चाहियां थो त ट्रेड कनि पाण में। जी हा, मां पाकिस्तान सां ॻाल्हाईंदुमि, पाकिस्तान सां ॻाल्हाईंदसि त हीअ पाण में वापारु कनि इंडिया पाकिस्तान। ॾिसो उहे सोचिजे, अगरि सोचिजे यासिर साहब त तक़रीबन 130 करोड़ जो मुल्क हूंदो चाइना, एतिरो हूंदो 140 के क़रीब आहे, 40 जे क़रीब आहे, ऐं इंडिया बि 140 जे क़रीब आहे। असीं जेके आहियूं उहे घणा हूंदासीं, 30 करोड़ वधूं, हा थोरो हा, अहिड़ो बांग्लादेश हिकिड़ो 25 करोड़ जो हूंदो, हा, त भई केतिरा माण्हू थी वियासीं? अधु दुनिया जी पॉपुलेशन आहे पूरी। हा त 3.5 अरब माण्हुनि जी यस, हीअ सॼी दुनिया सां वापारु कनि था। पाण में अगरि फज़ीलत सां वापारु करे वठनि वॾो खितो स्ट्रॉन्ग थी वञे, पर हाणे हीअ खितो किथे नहीं पहुची वञे यार। ऐं पोइ ज़ाहिर अगरि हीअ सभु गॾु हूंदा त इंडोनेशिया, मलेशिया, इवन जापान, जापान त हाणे उनमें नथो अचे हुनजो त ॻाल्हि इहा आहे त हीअ हिकिड़ी 3.5-4 अरब माण्हुनि जी मार्केट आहे। हीअ अगरि पाण में फ्री ट्रेड कनि ऐं मामलात ठीकु कनि, पर इशू इहो आहे त हू ॿिया मसाइल आहिनि। न त तव्हां सोचो हीअ ख़ितो किथे पहुचे, ऐं अगरि हीअ हिकिड़ो ब्लॉक ठाहे ऐं फ्री मार्केट कनि ऐं फ्री ट्रेड कनि, या तमामु घटि टैरिफ्स ते ऑपरेट कनि, त हीअ वेस्ट खे त हीअ एशिया जेको आहे उहो मुश्किल में विझी छॾे, पर नथो चाहे उन्हनि जी दुश्मनी में करे। ख़ैर इहे त हिकिड़ी ख़बरूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, एतिरो जल्दी थींदो कोन, लेकिन शयूं मटिजनि ज़रूरु पियूं ऐं तेज़ी सां मटिजनि पियूं। एज़ वी वर डिस्कसिंग कि यार ईरान सां अमेरिका ठीकु आहे करे पियो, ज़ाहिर आहे इज़राइल खे ॻाल्हि न पई वणे, हमास सां डायरेक्ट वञी ॻाल्हाए पियो, हाणे इंतज़ारु आहे त हिज़बुल्ला सां करे थो ॻाल्हाए। हमास सां बि उहो बि बग़ैर ॿुधाए इज़राइल खे, बग़ैर ॿुधाए बैकवर्ड था वञनि। ऐं जेको प्रेसिडेंट ट्रम्प जी ॻाल्हियूं हलनि पियूं त हू फ़लस्तीन खे रियासत तौरु तस्लीम करण जो इरादो रखे थो। यस, इहे बि हलनि थी पियूं। हाणे इहो इज़राइल खां मञाइण त ही सभु हिकिड़ी वॾी चेंजिस त आहिनि न दुनिया में। ऐं अगरि रशिया ऐं चाइना खे उहो ऑन बोर्ड रखे थो पाण सां, ऐं बार्गेनिंग चिप वांगुरु आहे ट्रम्प जेको आहे उहो घणियूं ॻाल्हियुनि खे बि इस्तेमालु थो करे न, ईअं अहिड़ियूं जीअं हाणे यको गाज़ा जी स्ट्रिप ते। अच्छा, कॉलर वठी वठो, सिराज बारेजो थाना मुलाकात मां। जी बारेजो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद। जी, सवाल इहो आहे त जेको जंगबंदी डोनाल्ड ट्रम्प करे वई आहे पाकिस्तान ऐं भारत जे विच में, जी साईं, पोइ इहो जेको मसइलो
जम्मू कश्मीर जो हले पियो त डोनाल्ड ट्रम्प उहा ॻाल्हि विच में आंदी आहे अने के हिसाब सां इहो सवाल हूंदो त इहो तव्हां कीअं थो लॻे त इहो मसइलो हल थींदो डोनाल्ड ट्रम्प कराईंदो या सिर्फ़ु जेके अॻे ॻाल्हियूं थियूं इहे ई थींदियूं? ऐसा इन ॻाल्हि खे बि कुझु इंडियन एनालिस्ट इन ॻाल्हि खे पाकिस्तानी सक्सेस था चवनि त कश्मीर इशू जेको इंडिया ऑलमोस्ट पंहिंजो कराए ऐं ख़तमु करे चुको हुयो, मोदी जी हिननि ग़लतियुनि खां पोइ कश्मीर इशू खे वरी वर्ल्ड इशू ठाहे वियो आहे पाकिस्तान। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ॾिसो हक़ीक़त इहा ई आहे त मतिलबु हिकिड़े तरीक़े सां कश्मीर जे मामले खे पंहिंजो कॉन्स्टिट्यूशनल चेंज करे पोइ उते दॿाए माण्हुनि सां ज़ुल्म करे हिकिड़ो बिल्कुलु यानी हुन इशू खे ज़रे घटि अंडर द कार्पेट विझी छॾियो हुई। लेकिन ही ब्लंडर करे मूं चवंदो ही जेको जंहिं बि मोदी खां करायो आहे या अगरि पाण कयो आहे मोदी सरकार त हिन सां सिर्फ़ु ही जेको अरबन रुपयनि जो डॉलर्स जो नुक़सानु थियो अथनि सिर्फ़ु इहो त न आहिनि, हिन सां गॾु हिन जो जेको इमेज जेको आहे उहो अरबन जो न खरबे डॉलर जो नुक़सानु उते थी वियो अथनि। हिननि जो जेको इंडियन मीडिया जेको ख़ुदि हिकु $1 बिलियन इंडस्ट्री आहे उनजो सफ़ा सत्यानाश करे छॾियो। पोइ साइबर जेका वॉर थी सिर्फ़ु जहाज़ एयरफोर्स ऐं ही त न हुआ न मामला, उन में बि हू पाकिस्तान खे मुंहुं न ॾेई सघिया जंहिं वटि एतिरी जेको चवनि था त टेक जाइंट आहे, टेक्नोलॉजी वॾी हुन वटि आहे, पोयां जेको आहे हुननि अलाए केतिरी IT कंपनीज़ जो जेको आहे बैकयार्ड आहे, फलाण आहे, सिलिकॉन वैली हुते हू साइबर में बि पुॼी न सघिया असां। त हिन सां जेके नुक़सानात थिया अथनि ऐं जेका ख़ुदि मूंखे मोदी जी ख़ुदि पॉलिटिकल जेका हैसियत आहे, कल त हुन शिव सेना वारे बि जेको आहे मुतालबो करे छॾियो त अमित शाह खे त चओ त फौरन इस्तीफ़ा ॾेई जी हा। अच्छा त राहुल गांधी बि हिकिड़ी ॾाढी सुठी तनक़ीद कई आहे। कॉलर वेठो सालार सियाल जैकबाबाद मां। जी सियाल साहब छा चवणु चाहींदा? है साईं जेका त जेकाबाद शहर में जेका त रोड रस्ता जेका त तबाह बणियल आहिनि, जेका त जिम्स रोड चइजे या जेका त कायदे आज़म रोड चइजे या जेका त कोटिया रोड चइजे, जेका त मुसलसल जेका हिते जेका एक्सीडेंट वग़ैरह जेका वारदातूं थियनि पियूं, जेका रोड वग़ैरह एक्सीडेंट थियनि था साईं, जेका त हफ़्तो जा जेका त 2 हफ़्ता थिया जेका त जिम्स अस्पताल वटि जेका त नौजवान जेका शहज़ाद सियाल नाले जेका त राह जो जेका त देर सां जेका किरी करे जेका त फौत थी विया आहे, जेका त नोटिस वठण लाइ कोई पिया। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। रोड रस्ता चवनि था त वारदातूं थियनि थियूं ऐं एक्सीडेंट्स थियनि था त माना साईं ॻाल्हि थोरी थोरी मूं सम्झी, पर साईं ॻाल्हाए ईअं इंडियन चैनल जा एंकर्स ॻाल्हाईंदा। जी साहिब जैकोबाद जो लॉ एंड ऑर्डर त न कॾहिं ठीकु थियो हो, कंदकोट कश्मीर जैकोबाद हिन पासे जो, ऐं न ई मूंखे मुंहिंजो लॻे थो त कॾहिं ठीकु करण जो इरादो बि अथनि, नियत बि अथनि। जेॾी ठीकु करणु अचनि त ऐं ॾिसो अगरि रोड सेफ न आहे, रस्तो सेफ न आहे त बाक़ी का शइ सेफ न आहे न। अगरि छाकाणि रोड नथो अगरि सेफ आहे त माना फीथो नथो घुमे त मैशत उहे ई हिते कहिड़ी इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे, ज़राअत ऐं ही वापार ऐं ही ट्रेडिंग थिए थी, उहा बि तबाह थी वञे थी माण्हू। राहुल गांधी तनक़ीद जेका मोदी ते कई, हुन चयो त मोदी जी हिन वक़्तु ताईं सभ खां वॾी ग़लती इहा आहे त हुन असां इंडिया जी हिकिड़ी चई हिस्ट्री रही आहे त हुन चाइना खे हिकु डिफरेंट एंगल सां ॾिठो आहे ऐं पाकिस्तान खे हिकु डिफरेंट फॉरेन पॉलिसी सां ॾिठो आहे। मोदी अची हिननि ॿिन्ही खे मिक्स करणु शुरू करे छॾियो, थी गॾु बीहारणु शुरू करे छॾियईं ॿिन्ही खे। हिन करे चाइना स्टूड बाय अस। यस हू जेको हो त चाइना हिन मां छाकाणि त चाइना जी न चलो इहे नथा चऊं, पर चाइना असां सां गॾु बीठो, छाकाणि त चाइना खे इहा सम्झ में त अचे थी न त ख़ुदा न ख़ास्ता अगरि हिते इंडिया जी हेजमनी थी वञे, हुनजी बरतरी थी वञे त ज़ाहिर आहे चाइना लाइ त इंडिया हिकिड़ो अञा वधीक मुश्किल मुल्क थी वञे। असां मेजर डिफेंस पार्टनर आहियूं हिन वक़्तु चाइना जा। यस, ऐं चाइना प्रूव्ड मतिलबु इहो साबित बि कई त हाणे ठीकु आहे हू अमेरिकन्स वांगुरु न कंदा आहिनि, हू कॾहिं बि अची साम्हूं अची क्रेडिट न ॾींदा आहिनि न वठंदा आहिनि, लेकिन सभिनी खे ख़बर आहे त हीअ जेको हिन में टेक्नोलॉजी जो जेको जेसि ताईं ठीकु आहे, हू चइबो आहे अंग्रेज़ी में इट्स नॉट ओनली द गन, इट्स द हैंड बिहाइंड द गन। त ठीकु आहे पिस्तौल त सुठो हुजणु खपे, पर हलाइण वारो हथ में बि दम हुजणु खपे। बट अगरि पिस्तौल सफ़ा मुॾो हुजे त केॾो ई माहिर शूटर हुजे उहो हलाए त न सघंदो। सो टेक्नोलॉजी अॼु ज़माने जी वॉरफेयर में ज़ाहिर तमामु अहम आहे। ऐं असांजी आर्मी जी ट्रेनिंग ऐं ट्रेनिंग्स में बि चाइना ज़ाहिर इक्विपमेंट हुननि जो आहे त स्पेशली ही जेके जहाज़ हुआ ट्रेन कया आहिनि।
सो चाइना इन में तो कोई शक ना है त असां सां गॾु बीठो हिन में। कॉलर सां गॾु फ़कीर लाखाणो सजराणी दीपक कासमा जी। संजाणी साहब छा चुप चाहींदा? साईं जय तव्हांखे सलाम। साईं जंग त ख़ैर खतीजूं, पर हाणे इन ख़ुशी जे मौक़े ते या यकजहती जे तौर ते इमरान ख़ान खे आज़ादु कजे आहे त इहो भलो कोन हो त सॼी दुनिया ॾिसे हा। ऐं इमरान ख़ान जो सपोर्टर बि कोन आहियां, वोटर बि कोन आहियां, पर हिकिड़ो यकजहती जे नाते सां इहो कयूं आहे त अञा बि भली ॻाल्हि थी आहे साईं। जी ठीकु साईं। साईं उनजी शायदि दरख़्वास्त में रद्द थी वई हूंदी जेको पेरोल ते का ख़बर न आहे अञा। अच्छा, पर हाणे हुन जो जवाज़ त इहो जंग हो न, त अगरि जंग ख़तमु थी वई आहे त इमरान जी पेरोल वारी दरख़्वास्त में सही यकजहती तौर घर खे ठीकु करण जे हिसाब सां हर हिसाब सां रिया करणु खपे, मतिलबु इंगेज करणु खपे, Yes. डायलॉग करणु खपे, मामलात खे हींअर सभिनी जी विन विन पोज़ीशन आहे। एग्ज़ैक्टली। सॼे मुल्क में हिकिड़ी जुबिलेशन ॾिसो न, असांजी जेके आर्म फोर्सिस आहिनि, चाहे एयरफोर्स हुजे, आर्मी हुजे, नेवी हुजे, सारे सभिनी परफॉर्म कयो आहे। पर इहो बि त ॾिठो वञे, इहो बि ज़रूरु पाण ॾिठो त सॼे मतिलबु सॼी मुल्क जे माण्हुनि पंहिंजा सभु इख़्तिलाफ़ात ऐं सभु पंहिंजी रिज़र्वेशन्स हटाए करे हिकिड़ी यकजहती जो मुज़ाहिरो बि कयो। त ज़ाहिर आहे पोइ हिन मुल्क में ख़ान ऐं हुनजा सपोर्टर्स बि हिकिड़ी वॾी अक्सियत रखनि था। त हिकिड़ी जेस्चर तौरु मुंहिंजो ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकल मामलात खे हाणे रिज़ॉल्व करण जी ज़रूरत आहे। आउं सम्झां थो त असांखे हीउ जेको बि असांजो हिकिड़ो अपर हैंड रहियो आहे, सभु कुझु रहियो आहे, पंहिंजे बावजूदि असांखे पंहिंजे घर में मामलात खे हाणे हाउस इन ऑर्डर आणणु खपे। चाहे हू ख़ान जो इशू हुजे, चाहे हू बलूचिस्तान जो इशू हुजे, चाहे KP जो इशू हुजे, चाहे वाटर पाणी जहिड़ा इशूज़ जेके, आई थिंक वी शुड गेट ओवर इट। ऐं हाणे अॻिते लाइ सोचूं, इहो ठीकु आहे, छाकाणि त हीउ जेको माहौल आहे ज़ाहिर 2, 4, 6 ॾींहं 10 ॾींहं इहो त थींदो, पर ॻाल्हि इहा आहे त उहो असल मसइला जेके असांजा आहिनि साॻिया रहंदा न। मिसाल असांजा असल मसइला आहिनि त असांजी आबादी बेपनाह बेहंगम अंदाज़ सां वधे पई, मसइलो रहंदो। असां वटि पाणी खुटे पियो, इहो मसइलो रहंदो। असांजी मईशत, असांजी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, ठीकु आहे, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में जेको फॉरेन एलिमेंट आहे, जेको इंडिया जी सूरत में हिते टेररिस्टनि खे सपोर्ट करे रहियो, उहो त चलो होपफुली के ॻाल्हियूं थींदियूं त हुन में त बंदि कमरे में त सभई मञंदा न त केरु छा पियो करे, त होपफुली उहे शयूं कुझु झकियूं थींदियूं। लेकिन जेका अदरवाइज़ क्राइम एंड लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे, त मतिलबु इहो आहे त हिकु करप्शन आहे। सो असांजा रियल इशूज़, ठीकु आहे, असांखे हिकिड़ी ख़ुशी मिली आहे, माण्हू ख़ुशि आहिनि ऐं थियण बि खपेनि, राइटली सो। लेकिन हिन ज़ाहिर ही थोरे अरसे खां पोइ लौट जाती है उधर को बि नज़र क्या कीजिए वारी ॻाल्हि आहे न, जॾहिं बुख ऐं अफ़लास हूंदो ऐं हीअ सभु मामलात हूंदा त कराची में पीअण जो पाणी न आहे। हाणे चवनि था त जेको 8,000 रुपए जो टैंकर हो हाणे 18,000 रुपए में विकिरो थिए पियो। छो साईं? पाइपलाइन फाटी पई आहे साईं, करप्शन थिए पई साईं, मिसमैनेजमेंट थिए पई। हिकिड़ो त पैसनि ते माण्हू पाणी वठे, उहो बि महांगो थी वञे। इहे रियल इशूज़ आहिनि, मतिलबु इहे बि त इशूज़ आहिनि। हाणे हू बहरहाल जेॾीमहिल हू वॾो इशू मुल्क जी इंटीग्रिटी ऐं हमले जो अची वियो त ठीकु आहे, माण्हुनि सभिनी ॻाल्हियुनि खे पसे पुष्ट रखी छॾियो, पर हाणे ख़ैर सां हू पूरो थियो आहे ऐं हिकिड़ी अपर हैंड सां ख़तमु थियो आहे, त हाणे पंहिंजे मामलनि खे बि ठीकु कजे। न प्राइम मिनिस्टर साहब बि पंहिंजी तकरीर में ज़रा सटल अंदाज़ में सोशल मीडिया वॉरियर्स चई करे हिकिड़ी माना चयो त सोशल मीडिया ते जेके असांजा वॉरियर्स वेठा आहिनि उन्हनि खे असां माना थैंक यू चऊं था। वरी DGI SPR बि जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कई त उन्हनि बि सोशल मीडिया जी माना जेके वॉरियर्स आहिनि, पहिरियां त ज़ाहिर लफ़्ज़ इस्तेमालु थींदो डिजिटल दहशतगर्द। हा, ॾिसो मूंखे बि खिल पई आई त कल्ह ताईं त सभिनी खां क़ाबिल नफ़रत जेका शइ हुई उहा सोशल मीडिया हुई रूलिंग इलीट्स लाइ। पर ॻाल्हि उहा ई आहे न सर, जॾहिं तव्हां कॉज़ ॾियो था त ज़ाहिर आहे कंहिंजी बि जद्दी पुश्ती दुश्मनी त कोन्हे न। जॾहिं तव्हां मसाइल हल करे छॾियो था या को ॿियो नैरेटिव अचे थो त ज़ाहिर इहे प्लेटफॉर्म्स त इहे ई आहिनि न। ऐं पोइ तव्हां एक्स बि खोले छॾियो था, ट्विटर बि खुली, हाणे खुली वियो। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ लोकल पॉलिटिक्स जे करे। अच्छा हिकिड़ो सुवाल सम्झो ज़रा इहा ई थ्योरी फ्लोट कनि थियूं त हिकिड़ो ज़रा जॾहिं
हिकिड़ी थियो आहे पूरो हिकिड़ो मिलियो आहे असांखे पाकिस्तान खे या जेको बि, त कुझु माण्हू चवंदा त भई हाणे सख़्ती शायदि अञा वधे, शायदि ईअं थिए जो बसि माना जेके शयूं फोर्स कराइणियूं आहिनि उहे फोर्स कराइजनि, छो जो हिकिड़ी लॉस्ट मिली वई आहे। त पर कुझु माण्हू इहे बि चवनि था त उनखे जेका लॉस्ट ग्रेस हुई मिली वई आहे त उनखे मेंटेन करण लाइ थी सघे थो ॻाल्हियूं बहितर कयूं वञनि। ऐं हिन ॻाल्हि खां हटी करे त कुझु विञायोसीं, कुझु पायोसीं या न पायोसीं, आउं त चवंदो उहे ठीकु थियणु खपनि। ॾिसे, ऐं हीअ अहिड़ी अपॉर्चुनिटी आहे जॾहिं माण्हू हिकिड़ी इज्तमाही कामयाबी आहे न सर। ॾिसो पाण हिनखे पोइ ठीकु आहे तव्हां वरी हुनखे जॾहिं, पर हर माण्हू इवन जे मां हथु मथे करे पाकिस्तान जी सालमियत लाइ दुआ कई, हुनजी बि कॉन्ट्रीब्यूशन आहे। सो हिकिड़ी इज्तमाही कामयाबी आहे या इज्तमाही हिकिड़ी असांजी बहितरी थी आहे, त पोइ रिवॉर्ड बि इज्तमाही थियणु खपे। त जेके सेगमेंट ऑफ सोसाइटी नाराज़ आहिनि या परेशान आहिनि या शयूं थियनि थियूं गड़बड़, उनखे हाणे ठीकु कजे। ऐं हाउस एंड ऑर्डर आणिजे बि मुख़्तसर इहो आहे त अगरि सभिनी जी ख़ुशियुनि खे अञा दोबाला करे छॾिजे त चओ हर छा आहे, उहो ई थियणु खपे आहे, हीअ न बि थिए आहे त बि थियणु खपे आहे। पर हींअर थोरो ख़ान साहब ते बि प्रेशर हाणे थोरो हूंदो। ख़ान साहब त वरी हू वापसि शयुनि खे उन मोड में वठी वञणु चाहे पियो न, जेको हिन कहिड़ी तारीख़ खां शुरू थियो, 7 मई खां या 6 मई खां, त उनखां पोइ ते वारी सूरत हाल में वठी वञणु चाहे पियो। हुनखे पंहिंजे जुनैद अकबर खे जेको पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन हो हुनखे हुतां उहो उहिदो छॾायो अथसि, चए थो त वञी हाणे सॼी महिनत कर, तहरीक हलायो। त हाणे KP मां तहरीक कीअं हलंदी? वरी छा इस्लामाबाद में ईंदा? अच्छा, इस्लामाबाद में न ईंदा त पोइ ॿियो जेको हुननि हिकिड़ो दफ़ो मूं ॿुधो पिए त हिन ई जुनैद अकबर चयो त हम भी सिंध की तरह रस्ता बंदि कर देंगे। हाणे रस्ते तव्हां बंदि किथां कंदव? तव्हां वटां ऊंधो ट्रैफ़िक किथां? अफ़गानिस्तान जी मुतासिर थींदी, काटा थी वेंदो, अफ़गानिस्तान काटा थी वेंदो, ही पासो थींदो। लेकिन सिंध जी जेका डिफरेंट सिचुएशन हुई, उहो त पोर्ट जे करे डिफरेंट सिचुएशन हुई। लेकिन बहरहाल हिकिड़ो अगरि ही डिघो अरसो त उन में त ख़ुदि KP खे ई नुक़सानु थींदो। अगरि KP जा रोड बंदि कया विया त KP खे ख़ुदि खे वधीक नुक़सानु थींदो। ऐं ही हिकिड़ो पॉलिटिकल कॉज़ आहे, हू हिकिड़ो ह्यूमन राइट्स जो कॉज़ हो, पाणी जो मामिलो। लेकिन नेवरदलेस वरी हिकिड़ी सियासी उथल पुथल, वरी वठि वरी बदबदा, फ़ाइदो छा आहे? त इनखे बहितर आहे त हिनखे हिते ई दंग कजे त बहितर ई आहे। ऐं सभु तव्हांजी ॻाल्हि हले पई त कीअं इंडिया जी जेका आहे उहा सॼी सुबकी वग़ैरह थी आहे जेको, पर ज़ाहिर आहे इंडिया जी थी आहे, पर BJP बि ज़ाहिर आहे नुक़सान में वई आहे। तनक़ीद शुरू थी वई आहे BJP ते, बाक़ाइदा हुते डिफेंस एनालिस्ट वेई इन्हनि ॻाल्हियुनि ते बि तनक़ीद कनि था त हिकु ॾींहुं पहिरियां BJP जी स्टेटमेंट आहे त भई चए थी त असां पाकिस्तान कोई पीस वीस न आहे, कुझु न आहे, असां जेको आहे विरदास। ॿिए ॾींहं ते स्टेटमेंट आहे त न बाबा पीस आहे, हुनजे करे असां सीज़ फायर कंदासीं। न, आउं त बार बार पुछां पियो मोदी सां धक करे केरु वियो आहे? अमेरिका जे आसिरे में हो, कंहिंजे आसिरे में हो, या पंहिंजी मिसकैलकुलेशन हुई? मतिलबु थींदो आहे न कॾहिं कॾहिं ईअं आसिरो ॾिबो आहे त भई तूं करे वठि, ऐं पोइ माण्हू हथु कढी वेंदो आहे। को आसिरो ॾिनो हुजे त पाकिस्तान खे असीं माठ कराए वेंदासीं, मतिलबु न्यू नॉर्मल जेको नई डॉक्ट्रीन हुई मोदी जी, त असीं नओं मामूल पैदा करे छॾींदासीं त असीं ईअं धक हणंदासीं ऐं तव्हां माठ करे बर्दाश्त कंदो। उहो न्यू नॉर्मल त न थियो, वेतर पुराणे नॉर्मल खां बि हेठि अची वियो। त जेका हिननि हिकिड़ी मिथ ऐं पंहिंजी हिकिड़ी ठाही हुई इंडिया, वॾो को इंडिया, त भई असीं त बसि तबाही करे छॾींदासीं, उहो त मतिलबु तमामु घणो हुनखे डैमेज थियो। त देन वॉट वॉज द पॉइंट? ज़ाहिर आहे BJP जंहिंजो जेको थ्राइव हुई, जंहिंजो गुज़र सफ़र इन ॻाल्हि ते आहे, नफ़रत ऐं ऐं असीं तबाह करे छॾींदासीं, असीं मैचो मैन आहियूं, असीं हेॾी मुंहिंजी छाती आहे, मोदी चए थो उहो छाती आहे थी बाबा छा कंदासीं, हीअ त टेक्नोलॉजी ऐं वॉरफेयर जो ज़मानो आहे, मल त कोन था विढ़ायूं। सो ॻाल्हि इहा आहे त अगरि उहो मोदी खे ज़ाहिर आहे जो सेटबैक ईंदो। ऐं पर ॾिसूं त हिन खे हुते जा जेके ॿिया एक्टर्स आहिनि, मिसाल राहुल गांधी कांग्रेस आहे, ॿिया आहिनि, उहो केतिरो हिन खे, छाकाणि त ॾिसो जेको हिंदुअता खे बिलीव कंदड़ माण्हू हो, उहो सिर्फ़ु मोदी जी का सियासी पॉलिसी सां गॾु न हो। सो अगरि हींअर मोदी किथे सुबकी थी आहे मोदी जी, त हुन हिंदुअता खे सपोर्ट कंदड़ फॉलोअर जी बि त सुबकी थी आहे न। सो हींअर हू हिन मां, लेकिन हुते पॉलिटिकल प्रोसेस हले थो,
आई डोंट नो हू किथे वञी दंग कंदो, लेकिन डेफिनेटली तमामु घणो हिनखे पॉलिटिकल धचको त लॻो। नुस्ख़ा कॉलर मीर एजाज़ टालपुर ॾाढो ॼाम मोहन मां जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा? नासिर जो यासिर तव्हां अफ़सोस जो तव्हांजो कज़ियो ॿुधोसीं। बहरहाल सुवाल काइस साहिब खां इहो आहे, सलाम तव्हांखे है काइस साहिब जी पंहिंजो 70 जी वार हुई या जो कारगिल वाक़ियो हो, हुन में त सिविल क़यादत जेका आहे हुनजो अपर हैंड हो, फौजियुनि कुझु ग़लतियूं कयूं, पोइ सिविल क़यादत हुनखे जेको पेश कयो, नवाज़ शरीफ़ ॻाल्हायो ऐं अमरीका सां पोइ इहो मसइला हल थिया। हींअर फ़ौजी क़यादत असांजी तमामु अॻिते हुई, बहितरीनु कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयईं हिन जंग में हिन वार में, पर असांजी सिविल क़यादत हाणे किथे वञी बीहंदी आहे? अॻे इंतिहाई ओबिनेट हूंदी हुई, हाणे त फ़ौजी क़यादत सां हुनजो जेको आहे रिश्तो या उहो कीअं रहंदो असांजो सियासी क़यादत किथे वञी बीहंदी? इहो थोरो हिन ते ॻाल्हाए त नसीब मेमोन ते लिखियो, तव्हांजी मुंहिंजो राय वठूं तव्हां खां साईं, महिरबानी। सही ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हिन में पाण ही मल मुक़ाबिलो हीअं न करायूं मीर साहिब त बहितर आहे त हीअं सियासी क़यादत मज़बूत थी आहे या मिलिट्री क्या हीअं त ॻाल्हि इहा त इज्तिमाही मुल्क जी कामयाबी थी आहे, लेकिन हमेशह ईअं थींदो आहे त जॾहिं हिकिड़ो वॾो जोल्ट ईंदो आहे, जोल्ट त हो न, मतिलबु कारगिल जी जेको तव्हां मिसाल ॾियो पिया 71 जो वॉर मूंखे यादि कोन्हे, पर जेको पढ़ियोसीं, पर हू त हिकिड़ी सिचुएशन डिफरेंट हुई। पोइ जेके तव्हां कारगिल वॉर चयो पिया, मूंखे हू मुंहिंजे होश में थी या अख़बार में हुअसि, हुन में कई ॾींहंनि खां पोइ त असां मञियो त इहे असांजा आहिनि। जी जी, इट वॉज नॉट अ डिक्लेयर्ड वॉर, यस यस, इट वॉज नॉट अ कन्वेंशनल और रेगुलर वॉर। उहो त बसि शुरू थी वई अचानक सां, उहो त असांखे काफ़ी अरसे ताईं इहो त असांजा मुजाहिदीन वियल आहिनि, अॼु ताईं शायदि असांजी पोज़ीशन इहा ई आहे, पोइ अलाए छा आहे स्टेटेड पोज़ीशन छा आहे, त उहो त हिकिड़ो थोरो सो एडवेंचर टाइप शइ हुई, बट इट वॉज नॉट अ रेगुलर वॉर। ही मतिलबु पाकिस्तान इंडिया जे विच में हिकिड़ी वॾी जनरेशन लाइ 70 खां पोइ हिकिड़ी तक़रीबन वॉर शुरूआत थियण ॾे वई पई, ऐं ॿई पासे ते न्यूक्लियर मुल्क आहे। अलाए छो असां इन ॻाल्हि खे, मां त पहिरें ॾींहं खां रड़ियूं पियो कयो, बाबा न्यूक्लियर मुल्क आहे, इहो कीअं थींदो? आख़िर में जंहिं वटि ऑप्शन न बचंदो, अगरि ख़ुदा न ख़ास्ता पूरी जंग छिड़ी पई आहे, काफ़ी त जंग हुई, हिकिड़ी नंढी जंग त चई सघूं पिया पाण खे, त ज़ाहिर आहे शेकअप त सभु कुझु थियो आहे न, चाहे नेगेटिवली शेकअप थियो इंडिया, असां में हिकिड़ी पॉज़िटिविटी आई, पर जोल्ट त अचे थो न। हिकिड़ी शइ जॾहिं तव्हां मतिलबु को मुक़ाबिलो करे अचो था त भले तव्हां कामयाबु थी अचो, पर जोल्ट त अचे थो न। त जॾहिं जोल्ट अचे थो, शयूं लुॾनि थियूं, भले तव्हां कामयाबी बि हासिलु कयो, त ज़ाहिर आहे त किथे किथे पोइ जॾहिं माण्हू साई पटींदो आहे, थोरो मतिलबु साह पटींदो आहे, पघर अगरि सुकाईंदो आहे, त पोइ ओॾी महिल हुनखे रिकाउंट करणु शुरू कंदो आहे, सेकंड थर्ड। हा त यार यासिर हुन महिल थोरो ईअं करे न, यार किथे विया हा न, यासिर हुन महिल जेको आहे ओचितो चई त मूंखे जेको आहे चांहि पीअणु वञिणो आहे, हुते झड़ो लॻो पियो, यासिर चांहि पीअण हलियो वियो, त उहो बाद जेको आहे उहो थींदियूं त आहिनि शयूं, हिते छा थींदियूं छा न थींदियूं इन ते फ़िलहाल तबसरो न कजे। एग्ज़ैक्टली, कॉलर असांखे सरफराज़ लगाई हैदराबाद मां। जी लगाई साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम साईं यासिर साहब ऐं मोदी साहब को मुंहिंजो सलाम। साईं हींअर मां मोदी जो बयानु पियो ॾिसां, जेको लाइव हुनजी स्पीच पहले मोदी जी, त हुनमें हुन इहो चयो आहे त माना असां हाणे वरी छॾींदासीं कोन पाकिस्तान खे सिधे लफ़्ज़नि में, ऐं एटमी बेटमी कुझु बि कोन्हे, ऐं असां जॾहिं चवंदासीं जिथे चवंदासीं हमला कंदासीं। साईं काली साहिब खां सवाल, साईं हिनखे कीअं था ॾिसनि? महिरबानी, सलामु। ठीकु आहे साईं, छा थो फरमाए? साईं जो प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, ॿुधी त न आहे, ख़बर न आहे, पर साईं चवनि था लाइव हले थी पई, जीअं मोदी चए थो त असां अटैक कंदासीं पाकिस्तान ते, का असांखे रुकावट न आहे, ऐं असां न छॾींदासीं, अगरि वरी कुझु थियो त हा मां न छॾींदासीं, बेसिकली उहो ई पंहिंजो कयो हूंदो। हाणे फिकाई भले विंदराईंदो रहे, हीअ फिकाई विंदराइण आहे साईं, अगरि इहो चयो अथसि मूं हाणे ॿुधां त पोइ शायदि हू जेको पोज़ीशन आहे, नहीं हमारे पास कुछ घुस बैठी आए तो फिर हम यूँ करेंगे फिर वो करेंगे, पर सर फिकाई त विंदराईंदो न सर, एतिरो छॾियूंसि पाण मूंखे छाकाणि त फिर आपने सीज़ फायर क्यों किया है? जे प्रिटेक्स्ट ते हाणे चए थो त असीं आईंदा कंदासीं, त पोइ हिन दफ़े करे वठे आहे। सो मोदी साहिब खे उहो असां नंढे हूंदे हिकिड़ो जॾहिं जवानी में हूंदा हुआसीं, इहे सभु जहिड़ा झटा, तो असीं चवंदा जो मुक्का लड़ाई के बाद याद आए ना, उस मुक्के को अपने ही मुंह पे मार देना चाहिए, कि हम वो यार उस वक्त इसको ऐसे मारता तो ऐसे हो जाता। तो भाई
मोदी साहब खे अगरि हाणे सोचे थो त असीं हीअं करे वठंदासीं त इहो पंहिंजे मुंहं ते ई हणी वठे, छाकाणि त हाणे त थी वियो, हाणे तव्हांखे रोज़ रोज़ त रांदि त कोन थी आहे ऐं तव्हां ॾिसी वरितो त पाकिस्तान रेसिप्रोकेट करे थो ऐं थोरो तव्हांजी तवखा खां सवायो करे थो ऐं दुनिया बि तव्हांखे जेको आहे ऐं दुनिया बि तव्हांखे सम्झायो आहे त न कर बाबा। हा ॾिसो हुननि जो हू जेको राहुल गांधी हुनखे चए पियो बेसिकली यस चाइना वॉज हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन हुई, अगरि 60s में हलिया वञो पाकिस्तान सां हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन हुई। मोदी अची ॿिन्ही होस्टाइल जेके नेबर्स हुआ इंडिया जा उन्हनि खे, ऐं हू पाण बि गॾु थिया, ही भुट्टो साहिब जे ज़माने खां ही जेको चाइना पाकिस्तान जो इक्वेजन वधी त हाणे हुनखे मतिलबु हाणे त हू जी हाँ, हाणे त ज़ाहिर आहे ऐसा बिल्कुलु सवाल ज़रूर ज़ाहिर आहे अगरि अमेरिका मतिलबु हीअ त जेका बि थी आहे मोदी सां गॾु जेका बि डज़ दैट हिन खिते जे अंदरि छा हाणे हिकिड़ो ॼण माना चइजे त चाइना ऐं पाकिस्तान ॿई डिॼारींदा रहंदा कॉन्स्टेंटली इंडिया खे? ॾिसो हाणे इहो मुंहिंजे ख़्याल आहे त हाणे डोमेस्टिक पर्पज़ लाइ शयूं वधीक थींदियूं। वरी आउं चाहियां थो हीअ त जेको थियो ऐं ज़ाहिर हिन में असां लाइ बहितरी थी, एंड ऑफ द डे यार न्यूक्लियर पावर्स आहिनि ॿ, हिकिड़े रेड लाइन्स मुंहिंजो न ख़्याल को बि क्रॉस कंदो ऐं लेट्स होप के न थिए, छाकाणि त उहा न्यूक्लियर वॉर में केरु खटंदो कोन, सभु हराए वेंदासीं। सो उमेदु कजे त सेंस विल प्रिवेल। ऐं हिन दफ़े बि ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त हुन जे प्रिटेक्स्ट ते कयो इंडिया टेररिज़म, त हुनजो विक्टिम त पाकिस्तान बि आहे ऐं पाकिस्तान बि साॻियो इल्ज़ाम इंडिया ते हणे थो। पोइ पाकिस्तान त कॾहिं ट्रेन हाईजैक थियण खां पोइ इंडिया ते हमिलो त कोन करे छॾियो, त भई जॾहिं पाकिस्तान इहो नथो करे तव्हां छो था कयो, छाकाणि त असीं चङा मुड़ुस आहियूं, असीं ॾाढा मुड़ुस आहियूं रादर, त उहा ॻाल्हि इंडिया खे न फबी। बेसिकली ॻाल्हि इहा आहे, अगरि इहो इल्ज़ाम जेको हू हणनि पिया असांजा त 10 इल्ज़ाम अॻु में लॻल आहिनि, पर हिन खे बुनियादु बणाए पाकिस्तान को अटैक त न कयो, बॉर्डर ते क्रॉस न कयो, न ई LOC खे गरम कयो, न तव्हां इहे एतिरो अॻिते कीअं था वधो, ऐं अगरि अॻिते वधो था त भई असीं ॾाढा मुड़ुस आहियूं त तव्हांखे जवाबु मिली वियो। सो इहा सोच अगरि सुभाणे बि थींदी, पहिरीं त तव्हां चयो भई तव्हां वटि राफेल कोन आहिनि, हाणे राफेल बि अची विया, जी हा, उहो बि नुक़सानु सवाइ इंडिया जो करायो अथव। हाणे कहिड़े नओं टेक्नोलॉजी वठी हाणे चवनि था हिकिड़ी जेको अमेरिका कंहिंखे बि नथो ॾे अलाए 35 F-35 जहाज़ उहो वठी अचे, पोइ कोशिशि करे। ठीकु आहे, सभु महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।